सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में ॿीहर भलीकार नाज़रीन CCI जो इजलास थियो आहे जंहिंमें केनालनि वारो मनसूबो वापसि वरितो वियो आहे। इन खां सवाइ ॿियूं जेके डेवलपमेंट्स थियूं आहिनि असां तव्हांखे जेको आहे त वक़्तनि ब वक़्तनि ॿुधाईंदा था हलूं। हिन वक़्तु असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे एडवोकेट हसीब पंवर जेके बबलो धरणे में जेका वकीलनि जी कमेटी आहे उनजो मेंबर आहे ऐं इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त CCI जो जेको इन इजलास आहे इन जे फ़ैसिले खे कीअं था ॾिसो। हसीब साहब तव्हांखे प्रोग्राम में वेलकम कयूं था। मेहरबानी अदा। हसीब साहब गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास थियो आहे जंहिंजी पधिराई अची वई आहे। उन में इहो चयो वियो आहे त केनाल मनसूबो रद्द कयो वियो आहे। इन खां सवाइ समूरनि सूबनि जी रज़ामंदीअ ताईं को बि नओं केनाल न ठहंदो। उन खां सवाइ इरसा जो सर्टिफिकेट बि वापसि वरितो वियो आहे। एकनिक जो 7 फरवरी वारे इजलास जो फ़ैसिला बि रद्द कया विया आहिनि। इन सही फ़ैसिलनि खे अव्हां कीअं था ॾिसो? अदा रद्द जो इन में को बि लफ़्ज़ यूज़ न आहे। चल रद्द जो इन में वर्ड न आहे। बाक़ी इहो ज़रूरु आहे त म्यूचुअल कंसर्न सां कया वेंदा इहो आहे। ऐं जेको आहे सदर जरदारी त इन जो नोटिस ऑलरेडी जेका नोटिफिकेशन हो हुन में साइन पहिरियों हुन कई हुई त बेताल सिंध लाइ तमामु वॾी फतह आहे। ऐं उन खां अलावा 12:30 बजे असांजी ऑल सिंध एक्शन कमेटी जी मीटिंग आहे असांजी ऐं असांजी जेका ॿी डिमांड आहे उहा अञा रहे थी। उन ते सिंध हुकूमत असां सां का बि ॻाल्हि न कई आहे। असांजो जेको 6 केनालनि वारो उहो वफ़ाक़ खां असांजी डिमांड हुई ऐं उन खां अलावा जेका कारपोरेट फार्मिंग वारी जेका डिमांड आहे उहा असांजी सिंध हुकूमत सां हुई। ख़ुर्शीद शाह वफ़द सां गॾु आयो ऐं हुन जलसे जी दावत ॾिनी। हुन में ऑल सिंध एक्शन कमेटी हुनखे इहो ई चयो हुयो त तव्हां सां असांजो कारपोरेट फार्मिंग जो इशू आहे डिमांड आहे तव्हां हुनखे पूरो कयो। जंहिं ते सिंध जेका गवर्नमेंट आहे उन को बि असांखे रिप्लाई न ॾिनो कारपोरेट फार्मिंग जे नाले ते। त हींअर हाणे 12:30 बजे असांजी मीटिंग थींदी जंहिंमें जेको आहे धरणो अञा ख़तमु न आहे। धरणो अञा जारी रहंदो ऐं उन में गॾियल त जेको आहे फ़ैसिलो कबो त कारपोरेट फार्मिंग जे लाइ अॻिते असीं छा कयूं पिया। इन धरणे खे वधायूं था या वधीक जेका सूरत हाल हूंदी उहो गॾियल हिन इजलास में जेका असांजी मीटिंग 12:30 रखियल आहे उन में CCI जे अंदरि जेको पधरनामो आहे उन में गॾियल रज़ामंदी जो जेको केनालनि जे हवाले सां लफ़्ज़ आहे रद्द न आहे बल्कि गॾियल म्यूचुअल कंसेसिस त उनखे अव्हां कीअं ॾिसो था पिया? बहरहाल इहा सिंध लाइ वॾी फतह आहे असीं सम्झूं था ऐं इहो ठीकु आहे ऐं कम से कम इहा असांजी एतिरी वॾी फतह आहे जो हाणे जेको आहे वफ़ाक़ एॾी हिमत न कंदो त वरी जेको आहे असांजे सिंधु दरिया ते का मेरी अखि खणे या रखे। नोटिफिकेशन जे हवाले सां मिनट्स या पधरनामे जे हवाले सां सिंध गवर्नमेंट या पीपल्स पार्टी जेका हुक्मरान जमायत आहे उनजे कंहिं अॻवान वकील अॻवाननि सां तव्हांजी मुशावरती कमेटी सां कंहिं राब्तो कयो आहे? न हींअर ताईं हुननि जेको आहे को बि राब्तो न कयो आहे। बिल्कुल भी हुन को राब्तो न कयो आहे। महिरबानी वॾी महिरबानी हसीब पंवर। शकील साहब 12:30 वॻे इजलास जो जेको आहे ॿुधायो हसीब पंवर साहब त उन में फ़ैसिला थींदा त तव्हांखे लॻे थो त छा वाकई इहे बबलो धरणो ख़तमु थियण जो ऐलान थींदो या वरी हिनखे तूल ॾींदा? छो त निसार खोड़े जूं बि मां ॻाल्हियूं ॿुधियूं त उहो बि इहो था चवनि त असां सां अची वेही ॻाल्हायो कारपोरेट फार्म ते वेही करे ॻाल्हायूं। बिल्कुलु जेका हसीब ॻाल्हि कई त म्यूचुअल जेका रज़ामंदी जो लफ़्ज़ आहे त चइनी सूबनि जी जेका रज़ामंदी सां खां पोइ केनाल जेका आहिनि उहे ठाहिया वेंदा उनखे त हू सपोर्ट करे थो पियो। थियो सिंध जी आवाम जो वकीलनि जो हारी आबादगार सियासी कारकुन क़ौम परस्त दीनी मज़हबी जमायतूं सुञाण धुरियूं सिविल सोसाइटी सभिनी जो हिकिड़ो गॾियल प्रेशर हुयो ऐं उन प्रेशर जे अंदरि वरी बि मां चवंदुसि त सिंध टीवी न्यूज़ जो जेको आहे उहो पहिरें ब्रेक करणु 8 जुलाई वारे उनखे छाकाणि जेसि ताईं ख़बर ब्रेक न थिया त पोइ ख़बर न पई आहे पोइ चुलिस्तान ते वञणु त 12:30 वॻे हू चवनि था त इजलास थींदो ऐं ॾिसजे पोइ इजलास में कहिड़ो डिसीशन थिए थो पियो। निसार अहमद खोड़े जो जेसि ताईं चवणो हो त हुन पॉलिटिकल पार्टीज़ खे हुन चयो त उन्हनि खे जेको आहे उन्हनि जी जदोजहद आहे छा कंदो। शकील साहब असांखे नसीर मेमन साहब टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। नसीर मेमन साहब अव्हांखे सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार कयूं था। महिरबानी। नसीर साहब पहिरियां बि पाण डिस्कस कंदा रहिया आहियूं। अॼु नेठि CCI जो इजलास थी वियो उनजो पधरनामो बि जारी थी वियो आहे त गॾियल रज़ामंदीअ खां सवाइ को बि नओं केनाल न ठहंदो। इन खां सवाइ जेका तव्हां ॻाल्हि कई इरसा सर्टिफिकेट रद्द थियणु अहम आहे। इरसा सर्टिफिकेट जेको पाणी दस्तियाब वारो उहो बि रद्द कयो वियो आहे। इन खां सवाइ एकनिक जो 7 फरवरी वारी इजलास जा जेके फ़ैसिला आहिनि उहे बि रद्द कया आहिनि। त इन पधरनामे खे अव्हां कीअं था ॾिसो?
तो ॾिसो हुनमें रद्द करण वारी ॻाल्हि नाहे लिखियल, वापसि कयो वियो आहे सर्टिफिकेट, इर्सा खे उहो मामिलो वापसि मोकिलियो वियो आहे ऐं जेको एथिक्स जो डिसीशन 7 फरवरी वारो हो उहो प्लानिंग कमीशन खे वापसि मोकिलियो वियो आहे। पाण हिन स्टेज ते इहो चई सघिजे थो त फ़िलहाल त हाणे केनाल मूंखे कोन था ठहंदे नज़र अचनि हिन डिसीशन खां पोइ, छो त सूबनि जी रज़ामंदी माना सिधी थी ॻाल्हि आहे इहो हाणे फ़िलहाल कोन थी सघंदो फॉर ऑल प्रैक्टिकल रीज़न्स। पर हाणे ॾिसो उन में किथे इहो कोन्हे लिखियल त ही को रद्द थी आहे, न को सर्टिफिकेट लाइ रद्द जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, न को एथनिक जे फैसलनि लाइ रद्द जो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे। हाणे उहे रेलेवेंट फोरम्स लाइ CCI वापसि कया आहिनि। सो उनमें हिकिड़ी ॻाल्हि जेका हुननि ओपन रखी आहे, मिसाल तौरु चवनि त सूबनि लाइ रज़ामंदी पैदा करणु ऐं उन क़िस्म जो जेको अहिड़ा शर्त रखिया अथनि उहो हलो फ़िलहाल त कोन थो थिए। त हाणे सुभाणे फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ी अहिड़ी तव्हां गवर्नमेंट आणे छॾियो मुल्क में जंहिंमें तव्हांजी पसंदि जा माण्हू विहारियल हुजनि, उहे असां ॾिठो आहे माज़ीअ में थींदो रहियो आहे, का नई शइ कान्हे, को ॾुखियो कमु कोन्हे। पोइ तव्हां कंहिं बि हिकिड़े पंहिंजे माण्हू खे विहारे इहो पुराणो केस ओपन कराए सघो था त भई हीउ रखियो वियो सूबनि जी रज़ामंदीअ लाइ, हाणे अचो त गॾिजी रज़ामंदी था कयूं, उन हिकिड़े तव्हां माण्हू खां डमी खे विहारे रज़ामंदी वारो कमु वठी सघो था। इहे हिकिड़ो रिस्क मौजूदु रहंदो, बाक़ी फौरी तौरु चई सघूं था त इहो कैनाल हाणे मुश्किल थो लॻे चई सघां। नसीर साहब, हींअर जीअं डिमांड वकीलनि तरफ़ां बि 12:30 वॻे हुनजो इजलास रखियो वियो आहे, उहे डिमांड कनि था त ठीकु आहे म्यूचुअल जेको आहे हिन में रज़ामंदी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे, रद्द न थिया आहिनि, कारपोरेट फार्मिंग खे बि उहे जोड़नि था जेसि ताईं उहे रद्द न थींदी तेसि ताईं हू पंहिंजो धरणो जारी रखंदा। अवां छा था सम्झो त ही फोरम जेको आहे आइनी फोरम आहे या को एग्जीक्यूटिव ऑर्डर जेको आहे हू डिमांड कनि था त छाकाणि त इहो CCI में मामिलो आयो ई न हो, इन करे ऐवान सदर मां अप्रूवल थी डी नोटिफाई करे एग्जीक्यूटिव ऑर्डर जारी करणु खपंदो। तव्हां छा सम्झो त इहो मामिलो CCI में ई आयो, उहो ई आइनी प्रॉपर फोरम आहे या को ॿियो फोरम आहे जंहिं ते वञणु खपंदो? ॾिसो हाणे वकील दोस्त वधीक लाभ खे सम्झनि था, असां त लीगल महारत नथा रखूं, पर मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त सदर जे पारां उहा जेका इंडोर्समेंट इहा ख़ुदि बि गैर क़ानूनी, असां त शुरू खां मौक़ो ॾिनो आहे त सदर जी ऑफिस खे इहो ख़्यालु आहे ई कोन त उहे फैसला करे पाणीअ जे विराइण जा ऐं कैनाल ठाहिण जा। आइनी फोरम कुझु मामलनि ते कैबिनेट हूंदो आहे, कुझु मामला जेके लेजिस्लेटिव डिस्प्यूट में आहिनि उन्हनि जो CCI हूंदी आहे। सो मुंहिंजे हिसाब सां त पाणीअ जो मामिलो आइन जे आर्टिकल 155 जे मुताबिक़ CCI में रिज़ॉल्व थियनि, बाक़ी हुनजा इम्प्लीमेंटेशन जा फोरम हेठि इर्सा वग़ैरह अलॻि आहिनि, पर जेको सूबनि जो तकरार आहे उहो निबेरो थियणो आहे CCI वटि। बाक़ी नोटिफिकेशन मूंखे ख़बर न आहे त उहो अलॻि सां को नोटिफिकेशन निकिरंदो हुजे, मुंहिंजी सम्झ मुताबिक़ त CCI रुॻो मिनट्स कढंदी आहे। त हाणे वकील दोस्त स्ट्रगल में आहिनि, उनजो राइट आहे, उहे लीगली जेका शइ ठीकु सम्झंदा उहो पंहिंजो फ़ैसिलो हुन हिसाब सां कंदा। अच्छा नसीर साहब, जीअं तव्हां ॻाल्हि कई त CCI जा मिनट्स असांजी थोरी देरि पहिरियां निसार खोड़ो साहिब सां बि ॻाल्हि ॿोल थी, उन बि इहा ई ॻाल्हि कई त हीअ जेका आहे गॾियल कामयाबी आहे सिंध जे अवाम जी, जे सिंध जो अवाम निकितो त असांखे बि ताक़त मिली, त ओवरऑल जेको 14 महीननि खां इजलास न पियो थिए CCI जो, उहो अवामी प्रेशर ते थियो आहे, वरी उन में इहे फ़ैसिला वापसि वरिता विया आहिनि, छा इहा सिंध जे अवाम जी कामयाबी न आहे? इहा बिल्कुलु आहे। पीपुल्स पार्टीअ जो वॾो जीत सिंध जो जेको आहे उहो ख़त लिखंदो रहियो ख़ासि इजलास करण लाइ, हुननि इजलास न पियो ठाहियो। इजलास जी नौबत सराइण जी तॾहिं आई जॾहिं सिंध मां रस्ता बंदि थिया, ऐं पोइ जॾहिं हुननि पहिरें प्रेस कॉन्फ्रेंस कई त हुकूमत एक्सपेक्ट पियो कयो त हाणे माण्हू थी गाना ख़तमु करे हलिया वेंदा, जो असां ऐलान करे छॾियो आहे, पर माण्हू चयो त न असांखे ऑफिशियल राइट फोरम जो डिसीजन ॾियो, नोटिफिकेशन घुरियो हुननि, त हुनजे करे हिननि खे इर्सा जो इजलास पंहिंजो CCI जो इजलास अञा तकिड़ो कराइणो पइजी वियो। त मुंहिंजे ख़्याल में इहा जेतिरी बि हासिलात आहे इन ताईं जेका थी आहे स्टेप फॉरवर्ड आयो त उहा जेके सिंधी अवाम जी बदी ऐं जदोजहद जो नतीजो आहे। अच्छा, वकीलनि हिकिड़ो ॿियो मुतालबो बि कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां कयो आहे, इहो त सौ सिधो सिंध हुकूमत जो इख़्तियार आहे, हो था चवनि त कारपोरेट फार्मिंग त जेके ज़मीनूं ॾिनियूं वयूं आहिनि उहो फ़ैसिलो बि वापसि वरितो वञे, छा सिंध हुकूमत उन फ़ैसिले ते बि जेको आहे त मुतालबे ते अमल कंदी, या उहो ई जेको आहे त उहा केनालनि जो तव्हांखे फ़ैसिलो कराए ॾिनोसीं, हाणे तव्हां अची ॻाल्हियूं कयो, निसार खोड़े साहिब असां सवेर इहा ई ॻाल्हि कई? ॾिसो इहो सिंध हुकूमत जो डोमेन आहे, फार्मिंग में जेका लैंड आहे लैंड सूबे जो मामिलो आहे, पाणी त शेयर्ड रिसोर्सिस तंहिंजे करे उहो CCI में वेंदो आहे, ज़मीन जो फ़ैसिलो सूबे खे करिणो आहे। त
तंहिं करे निगरान हुकूमत जे दौर में इहो को ग़लति फ़ैसिलो थियल आहे ऐं उन खां पोइ उहो निगरान हुकूमत जे दौर में न आहे ज़मीन ॾिनी वई सही ज़मीन त हिन हुकूमत बि ॾिनी आहे पोइ हाणे हुन में कारपोरेट फार्मिंग लफ़्ज़ बि इस्तेमालु न थियल हूंदो ॿियो थियल आहे पर ज़मीन त हिन बि ॾिनी आहे तंहिंजे करे मुंहिंजो ख़्यालु आहे त इन जे बारे में सिंध हुकूमत खे तकिड़ो फ़ैसिलो करणु घुरिजे ऐं इहो मुतालबो बिल्कुलु जाइज़ आहे इहो फ़ैसिलो सिंध हुकूमत जो आहे ऐं सॼी सिंध जो मुतालबो आहे या कारपोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जूं ज़मीनूं जंहिं तरह ॾियनि पिया इन ते सॼी सिंध खे एतिराज़ आहे उहो वापसि थियणु घुरिजे। नसीर साहब लास्ट क्वेश्चन जेको पधरनामो आहे उनमें फूड सिक्योरिटी माहौलियात वाटर मैनेजमेंट जे हवाले सां लॉन्ग टर्म प्लानिंग ऐं उनमें हिकिड़ी कमेटी जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो आहे इनखे अवां कीअं ॾिसो था जेको क्लास आहे ॾिसो हाणे लॉन्ग टर्म प्लानिंग जे हद ताईं त ठीकु आहे पोइ अॼु कोन सूबा गॾिजी विया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत में गॾिजी मुल्की सतह ते छो कि शयूं इंटीग्रेटेड आहिनि न पाणीअ जो मामिलो सूबा अलॻि अलॻि सां प्लान करे न सघंदा इहो इंटीग्रेटेड आहे एग्रीकल्चर जो मामिलो जेतोणीकि सूबाई सब्जेक्ट आहे पर काफ़ी शयुनि जो इंटरफेस आहे मिसाल मूवमेंट फसलनि जी जॾहिं जुंसूं अचनि थियूं त उहा इंटर प्रोविंशियल आहे धाण आहे उनजी मूवमेंट इंटर प्रोविंशियल आहे त मार्केट्स आहिनि त उहे बि हिकिड़े सूबे जा न आहिनि तंहिं करे हिकु कनेक्शन आहे पर उन जा फ़ैसिला साज़ी जेका आहे उहा सूबनि जो इख़्तियार हुजणु घुरिजे मशावरतूं थियनि रिथाबंदी थिए को गॾियल फ्रेमवर्क ठहे थो त हिन ताईं मूंखे ख़राबु कोन थो लॻे पर हाणे ईअं न थिए त इन कमेटीअ जे थ्रू फ़ैसिला साज़ी करणु लॻनि उहो अथॉरिटी न हूंदी हिन वटि बाक़ी उहे रिकमेंडेशन ॾियणु चाहिनि हुकूमत खे सूबनि खे to that extent मूंखे हुन में का ख़राबी न थी आहे। महिरबानी नसीर मेमन साहब अलीबास नसीर मेमन साहब जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुन ॿी ॻाल्हि कई त केनाल मनसूबो हुजे या इरसा जो सर्टिफिकेट हुजे या वरी इकनिक जो इजलास जा फ़ैसिला हुजनि उहे रद्द न आहिनि थिया उहे लाॻापियल फॉर्मनि लाइ वापसि विया आहिनि छा तव्हां नथा सम्झो त इहे वापसि वञण बि उन्हनि फ़ैसिलनि ते या उन सर्टिफिकेट ते बेइतमादी आहे न बिल्कुलु ईअं ई आहे वापसि वञण जो हिकिड़ो जीअं असां ॻाल्हि था कयूं हिकिड़ो एट द फर्स्ट स्टेज या सिंध अवाम जी फतेह आहे पहिरीं ॻाल्हि छो त हिकिड़ो वापसि वञण जो मतिलबु इहो आहे त उहे जेके आहिनि उहे एतिरो ताईं त उन्हनि मञियो आहे त इहे गैर क़ानूनी हुया तंहिंजे करे असां रिटर्न कया आहिनि हुन फोरम्स ते बाक़ी जीअं ॻाल्हि नसीर साहिबु कई त इहो मामिलो डिलेड थियो आहे पोस्टपोन थियो आहे या उन वक़्त ताईं पोस्टपोन थियो आहे जेसिताईं तव्हांजो प्रोविंशियल जेको जेके अथॉरिटीज़ आहिनि या प्रोविंशियल गवर्नमेंट तव्हांजी पंहिंजी का हुजे जंहिंमें हिकिड़ो तव्हांखे हथरादू कंसेंसस डेवलप करे ॾे इहो साॻी लैंग्वेज आहे जेका कालाबाग डैम जे लाइ बि इस्तेमालु थियल आहे त माना सभिनी जी रज़ामंदी थिए त पोइ माना मामिलो अॻिते वधे पर मूंखे नथो लॻे त को कहिड़े बि हवाले सां सिंध जी केतिरी बि गवर्नमेंट जेको आहे गैर अवामी हुजे पर उहा मूंखे नथी लॻे त सिंध जो पाणी विकिणंदी सो इहा हिकिड़ी पहिरीं स्टेज ते जेका आहे इहा एटलीस्ट जेका आहे उहा सिंध जी जेका मज़ाहमती जेका मतिलबु हिकिड़ी मूवमेंट हुई उहा उन लाइ फतेह आई आहे डिस्कशन जो सिलसिलो जारी रहंदो नाज़रीन हिते स्पेशल ट्रांसमिशन में वक़्तु आहे ब्रेक जो वठो अचूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ सिंध टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में ॿीहर भलीकार नाज़रीन हिन वक़्तु असांखे ट्रांसमिशन में जॉइन कयो आहे SUP जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी जगदीश आहूजा साहब तव्हांखे वेलकम कयूं था ट्रांसमिशन में महिरबानी आहूजा साहब अॼु CCI जो इजलास थी वियो उन में केनालनि वारा फ़ैसिला गलियल रज़ामंदी सां मशरूत कया विया आहिनि इन खां सवाइ इरसा जो जेको सर्टिफिकेट आहे उहो बि वापसि कयो वियो आहे हेकनिक जा जेके फ़ैसिला आहिनि 7 फेब्रुआरी वारा केनाल जी मंज़ूरी वारा उहे बि वापसि कया विया आहिनि इन्हनि फ़ैसिलनि खे अव्हां कीअं था ॾिसो इन्हनि फ़ैसिलनि जी बहितरीन इंटरप्रिटेशन मुंहिंजे नज़र में ख़्वाजा आसिफ़ पाण करे छॾी शाज़ वारे प्रोग्राम में सही त असां फ़क़ति इन्हनि खे मुलतवी कयो आहे इत्तिफ़ाक़ राय ताईं तव्हांखे ख़बर आहे कालाबाग डैम जे ख़िलाफ़ असां तहरीक हलाईसीं उते बि इहो ई ड्रामो कंदा हुआ हाणे बि ही चवंदा इत्तिफ़ाक़ राय कंहिंसां कंदा गवर्नमेंट सां कंदा सॼी सिंधी क़ौम इत्तिफ़ाक़ राय सां इन्हनि मनसूबनि खे रद्द कयो आहे त सॼे ड्राफ्ट खे तव्हां पढ़ी ॾिसो उन में किथे बि इहो लफ़्ज़ कोन्हे त असां इन्हनि केनालनि खे रद्द था कयूं ही चवनि था असां इत्तिफ़ाक़ राय करण ताईं माना अॼु तहरीक ख़तम थी वञे सुभाणे जीअं कल्ह आसिफ़ ज़रदारी
जेको हिकु जॻह में 8 जुलाई ते मंज़ूरी ॾेई छॾी, CCI जे अंदरि जीअं पीपल्स पार्टी आदमशुमारीअ ते मंज़ूरी ॾेई छॾी, भई सोखे सां वरी 4-5 महीननि खां पोइ हुनजी मंज़ूरी ॾेई छॾींदा। सिंधी क़ौम जो इत्तेफ़ाक़ जे राय आहे त इहे रद्द कया वञनि, इहे मनसूख कया वञनि, इहे मुलतवी न कया वञनि। त असां हिनखे हिकिड़ी नई ड्रामेबाज़ी, नओं ठॻीअ जो ठाह था सम्झूं। असांजे अॻुवाट ई इहा पक ई त ही जेको तरीक़ेकार आहे, ही सिंधी क़ौम खे पंहिंजी ग़ुलाम क़ौम था सम्झनि ऐं पीपल्स पार्टी सम्झे थी त असां सिंधी माण्हुनि खे असां हिकु भेरो वरी ठगी करे सघूं था। नामुमकिन नामुमकिन। हींअर असां कंहिं बि अहिड़े ड्रामे में न ईंदासीं ऐं असां वकीलनि जे जेको आहे बबर लोहे मां ऐं इत्तेफ़ाक़ राय सां फ़ैसिलो थियो आहे त धरणो जारी रहंदो। असां हुनजी मुकमल हिमायत था कयूं। इहो धरणो जारी रहंदो। असां कयोसीं ऐं देश ताईं मुकमल तौर ते इहे मनसूख न थींदा ऐं ज़मीनूं मनसूख न थींदियूं। उहे त सिंध हुकूमत वटि आहिनि, उहा छो नथी मनसूख करे? कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में जेसिताईं ज़मीनूं मनसूख न थींदियूं ऐं जेसिताईं किरारनि जो मनसूखो मुकमल तौर ते मनसूख नथो थिए, नथो थिए, रद्द नथो थिए, तेसिताईं जदोजहद असांजी जारी आहे। जगदीश जी ॻाल्हि कई त धरना जारी रखिया वेंदा। मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि, दरिया बचाओ तहरीक में शामिल, GDA में शामिल, उन खां ॿाहिरि वेठल पॉलिटिकल पार्टियूं, वकीलनि, उन्हनि सां का मुशावरत थी आहे त ही धरना जेके आहिनि जीअं जे तीअं जारी रहंदा या स्ट्रेटजी तव्हां कुझु चेंज कई आहे? न, स्ट्रेटजीअ जो जेको पहिरियों हुयो त हाणे सभिनि खे इंतज़ारु हो त CCI मां छा फ़ैसिलो अचे थो, उन ते पहिरियों रद्द अमल आहे। ऑफिशियली सिंध यूनाइटेड पार्टीअ जो असांजो मरकज़ी पार्टीअ जो सुबुह जो इजलास रखियलु आहे। उन में असां मुकमल तौर ते सॼी हिकमत अमली तयारु कंदासीं, इत्तेफ़ाक़ राय सां फ़ैसिला कंदासीं। असां पार्टीअ जो फ़ैसिलो कंदासीं। उन खां पोइ सिंध जेको आहे सिंधु दरिया बचायो कमेटीअ जे समूरनि अॻुवाणनि सां मुशावरत कंदासीं। मुशावरती काउंसिल जेका ठहियल आहे उन्हनि सां बि मुशावरत कंदासीं। असां जीअं इत्तेफ़ाक़ राय सां हलिया आहियूं सॼी क़ौम खे गॾु खणी, असां उन तहत फ़ैसिला ऐं हिकमत अमली जो। अच्छा जगदीश साहब, वकीलनि जो 12:30 बजे इजलास रखियलु आहे। जेकॾहिं सपोज़ उहे कंहिं धरणो ख़तमु करण जो ऐलान था कनि त पोइ SUP या दरिया बचाओ तहरीक कमेटी जी जेका हिकमत अमली हूंदी त उहा कहिड़ी हूंदी? ॾिसो, जेका वकीलनि जो धरणो बि आहे उन में बि असां मौजूदु आहियूं। सही। असांजा मरकज़ी अॻुवान हींअर बि उते मौजूदु आहिनि। त जेको बि फ़ैसिलो थींदो असांखे यकीन आहे इत्तेफ़ाक़ राय सां थींदो। हींअर जेको आहे सरफराज़ मिसले धरणे में अची वाज़े ऐलान कयो आहे त जेसिताईं कॉर्पोरेट फार्मिंग में नाले में ॾिनल ज़मीन रद्द नथी थिए ऐं केनाल मनसूख नथा थियनि, सही, तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। असांजो इहो बि इत्तेफ़ाक़ राय सां कयल फ़ैसिलो आहे। सही, वॾी महिरबानी जगदीश आहूजा साहब। शकील साहब, जगदीश आहूजा साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हो पिया चवनि त असांजो जेके अॻुवान आहिनि उहे बबलो बाईपास धरणे में मौजूदु आहिनि। उते 12:30 वॻे जेको इजलास आहे हुन में जेको फ़ैसिलो थींदो उहो इत्तेफ़ाक़ राय सां कयो वेंदो। जेकॾहिं धरणो ख़तमु थींदो त ज़ाहिर आहे त पोइ दरिया बचाओ तहरीक बि पंहिंजो फ़ैसिलो कंदी। त तव्हां छा था सम्झो त इहे जेको इजलास आहे हिन में एक्सपेक्टेड छा आहे त कहिड़ा फ़ैसिला थी सघंदा? हाणे उहो त बाद में ज़ाहिर आहे त उहो प्रेस कॉन्फ्रेंस कंदा या को हैंडआउट जारी करे सघनि था, प्रेस रिलीज़ जारी करे सघनि था, मीडिया सां टॉक करे सघनि था। ऐं वकीलनि जो जेको आहे हिन वक़्तु मुशावरती कमेटी जो इजलास जारी आहे। जगदीश सां जेका ॻाल्हि थी या हसीब सां जेका ॻाल्हि थी उन मां इहो हिन वक़्तु ताईं लॻे थो त हीअ धरणा जेके आहिनि उहे जारी रहंदा। हाणे उहा स्ट्रेटजी आईंदा तहरीक जी कीअं आहे त उहा कहिड़े नमूने सां स्ट्रेटजी थींदी, उन में ज़ाहिर आहे त दरिया बचाओ जेको कमेटी आहे उनजो बि इजलास जगदीश जो चवणु आहे त जल्दी थींदो। सिंध यूनाइटेड पार्टी जो सुभाणे रखियो वियो आहे। मुख़्तलिफ़ पार्टियूं जेके आहिनि अञा ताईं उन में हीअ जेको मिनट्स जी आहे ॻाल्हि, नोटिफिकेशन माना हिन CCI जो मिनट्स में छा आहे। हाणे हिन में बाहिमी रज़ाबंदी जी ॻाल्हि कई वई आहे, गॾियल रज़ामंदी जी ॻाल्हि कई वई आहे। हाणे उहो वकीलनि जो ॾिसूं कहिड़ो फ़ैसिलो अचे थो, मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उन्हनि जो कहिड़ो फ़ैसिलो अचे थो। हिते हिन आमिर नवाज़ वड़ाइच धरणे खे ख़िताब कयो आहे। उन चयो आहे त अलाह जे फज़ल करम सां असांखे कामयाबी नसीब थी आहे। सिंध जे अवाम ॾाढो वफ़ाक़ गुॾा खोड़िया आहिनि। वफ़ाक़ जेको चवंदो त
ऐं हुन खां सवाइ फ़ैसिलो थी वियो आहे त दरिया ते को बि केनाल नओं न ठहंदो ऐं अवाम जे आॾो इहा अवाम जी कामयाबी आहे ऐं धरणो ख़तमु या न करण जो ऐलान जेको आहे उहो 14 रुकनी कमेटी कंदी। त मां सम्झां थो इहो त जीअं नसीर सां बि पंहिंजी ॻाल्हि थी त पहिरियों स्टेप आहे जेको रद्द न थियो आहे पर वापसि वरितो वियो आहे, माना हिकु सिंध जी आवाम जो हिकिड़ो प्रेशर आहे, उन प्रेशर वफ़ाक़ी हुकूमत खे मजबूर कयो त इहा जीअं कालाबाग डैम जो फ़ैसिलो हुयो त इहा वापसि कया विया, त फ़िलहालु इहे कैनाल कोन था ठहिनि। हाणे हिन मुल्क जे अंदरि हिकिड़ी ॿी शइ इहा आहे त कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो कॉन्स्टिट्यूशन खे सदाई अहिड़नि मामलनि में बाईपास कयो वेंदो आहे, कॉन्स्टिट्यूशन खे हिकिड़े पासे रखी। जीअं असां ॾिठो त चोलिस्तान जे अंदरि कॉन्स्टिट्यूशन खे बाईपास करे उनजी उते कंस्ट्रक्शन कई वई ऐं अञा ताईं जेका कंस्ट्रक्शन थी आहे उहा मरियम नवाज़ कराई आहे, कंहिं ॿिए कराई आहे, उन ते को उनजो जेको अनकॉन्स्टिट्यूशनल स्टेप आहे उन ते कंहिं क़िस्म जी का कार्रवाई न थी आहे। त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को कॉन्स्टिट्यूशन CCI में हुनखे मुलतवी कयो आहे, जेकॾहिं उते को कमु थिए थो पियो त मां सम्झां थो उन ते नज़र रखणु खपे। फ़िलहालु ज़ाहिर आहे त हीउ एॾो वॾो प्रेशर थियो, हज़ारे माण्हू रोडनि ते बीठल आहिनि, सिंध जी आवाम उनमें मुख़्तलिफ़ ज़िंदगी सां वास्तो रखंदड़, शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हू शामिल हुया। त इहो हिकिड़ो तव्हां हुनखे हिकिड़ी इब्तिदाई कामयाबी चई सघो था, पर लॉन्ग टर्म प्लानिंग जे लाइ तव्हांखे इहो एहतजाज जेको आहे उनजो मुख़्तलिफ़ हुन में जारी रखणो पवंदो ऐं इन मां ई हिकिड़ी जेसि ताईं सगारी का तंज़ीम न थींदी तेसि ताईं मां सम्झां थो सगारी तंज़ीम जेको आहे उहो ई हिननि खे जेके 70, 72, 78 सालनि खां ज़्यादतियूं थींदी रहियूं आहिनि उनखे उहा सगारी तंज़ीम मुंहिंजो ॾेई सघे थी। अच्छा अलीबास, जीअं असांजी जेको कॉम्प्रेस पार्टियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़ो कंसर्न आहे त जेसि ताईं इहे जेके मनसूबा आहिनि फौरी तौर ते रद्द कया वञनि, पर जेकॾहिं असां माज़ी में ॾिसूं था त कालाबाग डैम ख़िलाफ़ु जेको फ़ैसिलो थियो उन में बि इहा ई नुक़्तो हुओ त जेसि ताईं समूरा सूबनि में इतफ़ाक़ पैदा न थींदो तेसि ताईं कालाबाग डैम ठहंदो, त पोइ उहो अॼु ॾींहं ताईं न ठहियो आहे, इंशाअल्लाह कॾहिं ठहंदो बि न। त छा हीअ जेको हाणे फ़ैसिलो थियो आहे इहो तमामु पॉज़िटिव माना हिकिड़ी हाकारी अघु भराई न आहे? इहा हाकारी अघु भराई हिकिड़ी त इहा आहे त हुननि हिकिड़ो प्रेशर खे मञियो आहे, अवामी प्रेशर खे हुन एक्नॉलेज कयो और रिकॉग्नाइज़ कयो आहे। बाक़ी नहीं मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त हिननि वटि असां कालाबाग डैम वारी सूरत हाल मां हिकिड़ो ज़रूरु सबक़ु सिखियो त ही ॾेखारीनि हिकिड़ी शइ था, ठाहिनि ॿी शइ था। सिंपल इहा ॻाल्हि आहे, कालाबाग डैम हिननि सिर्फ़ु ॾेखारियो ऐं कालाबाग डैम सां लाॻापियल जेका उते कमांड एरिया ही जेका उते खुशाब ऐं जेका मथे जेको आहे उन वारी जेका ही उहा कमांड एरिया जेका आहे हिननि थल कैनाल जेको आहे ग्रेटर थल कैनाल ठाहे उन्हनि आबाद कई ऐं हुनखे करणो इहो ई हुयो। ऐं तव्हां इहा शइ ॿुधायां त हिकिड़ी शइ ॾेखारे ॿी ठाहींदा। हाणे कालाबाग डैम वारे हिन सॼी तहरीक मां असांखे हिकिड़ो इहो सबक़ु मिलियो जेको हाणे हिते बि कंदा। इहो तव्हांखे यादि रखी छॾियां, सिंध जे माण्हुनि खे हुननि ॾेखारनि हिकिड़ी शइ था, कंदा हे ॿी शइ। मूं जेका तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई हीअ असांखे मुंझाईंदा केनाल्स वारे मामले में ऐं असांखां कढंदा ही पाणी कीअं कढंदा, डिस्ट्रीब्यूशन पाणीअ जी जेका आहे उहा अनइक्वल थींदी। अॼु बि जेको आहे तव्हां सिंध जो हींअर पोखी जो टाइम आहे, तव्हांखे जेको आहे मंगला में पाणी जेको आहे स्टोर करण जी कंहिं ॾिनी आहे अख़्तियार, बिल्कुलु गैराइनी आहे। तरबेला में हींअर तव्हां सिंध जो पाणी रोकियो था, बिल्कुलु इहा ई स्ट्रेटेजी आहे। असांखे कहिड़े पासे लॻायो आहे, केनाल्स वारे पासे, लेकिन असां कनि छा था आहे, इहो तरीक़ो था कनि। ऐं उन खां तव्हांखे ॿी ॿुधायां, केनाल्स को बि न निकिरंदो, एक्सटेंशन सभिनी जूं वधंदियूं। एक्सटेंशन जेके बि एग्ज़िस्टिंग बैराजिस आहिनि उते, अच्छा मिसाल हलो केनाल कोन थो निकिरे, तव्हां जेको आहे तौसा पंजनद छो था वाहियो? तौसा पंजनद अॼु जे CCI में बुनियादी जेके शयूं डिस्कस थियणु घुरिजनि आहे न, असांखे त लाल बत्ती जे पोयां लॻाए रहियो केनाल जे मामले में। अॼु जे इजलास में जेकॾहिं मिनट्स अचनि था त पहिरीं त ज़्यादती जेका गैर आइनी तरीक़े सां सदर वटि को अख़्तियार कोन हो, उहा मीटिंग छो थी? ॿी ॻाल्हि इहा आहे त पंजाब वटि जेको आहे वाटर पाशमोन रिकॉर्ड जेको आहे वाह जे मुताबिक़ जेको पाणी खयल आहे, टाइमिंग्स या 10 डेलीज़ जे मुताबिक़ जेके आहिनि उहे 3 टियर फार्मूले जे मुताबिक़ जेको पाणी खणणु घुरिजे उहो हाणे पंजाब छो थो खणे? तौसा पंजनद छो थो वाहे? चश्मा झेलम लिंक केनाल मां एडिशनल पाणी छो कढियो आहे? ऐं तव्हांखे इहो ॿुधायां न, सिंध जे माण्हुनि खे बुनियादी तौर ते नज़र इहा रखणु घुरिजे, कालाबाग डैम जो प्रोजेक्ट हिननि खे ठाहिणो ई कोन हुयो। कालाबाग डैम हिननि खे ठाहिणो ई कोन हो। हिननि खे ॿियूं जेके एक्सटेंशन जलालपुर हे खणी विया,
राइट जे चश्मा जेलम लिंक केनाल ते ही जो कंहिं तरीक़े सां उहो कनि था ऐं इन तरीक़े सां कालाबाग डैम जो कमांड एरिया जेको खुशाब वारो या मथे जेको लैया जे मथां हे सॼो कमांड एरिया हींअर बि भर जेको आहे उहो सॼो हिननि ऐं तव्हांखे ॿी ॿुधायां त हीअ जेको ओपनिंग्स आहिनि ग्रेटर जेको थल केनाल वारियूं उहे ही ॿिए तरीक़े सां एक्सटेंशन या एडिशनल जेको आहे पाणी जेको आहे वधाइण जे नाले ते ई आबाद कंदा इन करे असांखे बिल्कुलु नज़र रखणु घुरिजे इन शयुनि ते। अच्छा, ॿी हिकिड़ी अॻभराई थी आहे त हुते वॾी आतिशबाज़ी कई वई आहे बवरलो में इहे जो केनाल वारो मनसूबो वापसि आणण में। उन खां सवाइ आमिर नवाज़ वड़ाइच पारां 14 रुकनी कमेटी सां मुशाफ़रत करणु ऐं जाफ़र शाह हाउस ते कमिश्नर बि पहुची रहियो आहे जेको इहो फ़ैसिला आहिनि जेके CCI में थिया आहिनि उहे बि उन खां पोइ इहो इम्कान ज़ाहिर कयो थो वञे त फ़ैसिलो छा थो करे कयो वञे, धरणो जारी रखंदा या ख़तमु कंदा। जेका बुनियादी ॻाल्हि जेका तव्हांखे सभिनी ॻाल्हियुनि मां लॻी उहा इहा आहे तहरीक जारी रखणु घुरिजे, तहरीक जारी रहणु घुरिजे। हाणे हीअ ॻाल्हि जेका आहे सिंध जे अॻे हली करे तव्हांखे न मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हीअ तहरीक जमो थी करे सिंध जा वसीला बचायो तहरीक थी वेंदी। उन में पाणी हुजे, तव्हांजो कारपोरेट फार्मिंग हुजे ऐं मिनरल माइन्स हुजनि, इहे टे शयूं सिंध खे बिल्कुलु ख़बरदारीअ सां नज़र रखणु घुरिजे ऐं सिंध जा वसीला बचायो तहरीक जेका आहे उहा कंहिं न कंहिं एंगल सां कहिड़े न कहिड़े जारी रहंदी। जेका तव्हां ॻाल्हि कई त हे ॾेखारींदा हिकिड़ी ॻाल्हि आहिनि, कंदा बि ॻाल्हि आहिनि। शकील साहिबु ॾिसो त हेॾे सॼी सिंध केनालनि वारे मामले में सरापा एहतजाज बणल हली, मइदनियात वारो बिल खणी आया जंहिं ते का पार्टी कंहिं पार्टी न ॻाल्हायो आहे हिन ताईं, सवाइ मौलाना फज़ल रहमान खां सवाइ कंहिं बि वॾे में वॾो जेको 18वीं तरमीम आहे जेका उनजो बुनियादी इहो सूबनि जी जेका सॉवरेंटी हुजे उन में हे जेको मइदनियात वारो बिल आहे इहो सवा सदा जेके सूबनि जा हक़ पवाइण लाइ, पर हुन ते न नून लीग न पीपल्स पार्टी मइदनियात। ॾिसो आउं तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधायां, नईम सिंध चइनि जेको आहे मामलनि में विक्टिमाइज़ थिए थी। ग्रीन पाकिस्तान टूरिज़म इनिशिएटिव, सिंध जा गोरख हिल स्टेशन, कारूंझर जूं कुझु जेका आहे मामला या हीअ जेको 0 पॉइंट से कुझु जेके आहिनि छोर जेको डिस्ट्रिक्ट मिठी या उमरकोट में तव्हांखे कल्चरल हेरिटेज साइट्स जेके आहिनि टूरिज़म जे नाले ते जेको आहे कब्ज़ो कयूं वियूं आहिनि। उन खां पोइ कारपोरेट फार्मिंग हिकु यकमुश्त आहे सिंध जेको आहे केनाल जे इशू जे मामले ते सिंध सां ऐं उन खां पोइ मिनरल माइन, 4 जेके यकमुश्त हींअर मसइला हलनि था पिया कब्ज़े जा उहा यकमुश्त साइमल्टेनियसली सिंध उन्हनि जो शिकार थिए थी। वॾी महिरबानी शकील साहब, वॾी महिरबानी अली अब्बास साहब। नाज़रीन, गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में अॼु हिकिड़ी अहम अॻभराई थी आहे। 6 केनाल वारो मनसूबो जेको वापसि वरितो वियो आहे। उन खां सवाइ CCI इर्सा तरफ़ां 24 जनवरी 2024 ते जारी कयल पाणी जी दस्तावेज़ वारो सर्टिफिकेट बि वापसि वरितो आहे। इन खां सवाइ एकनिक तरफ़ां 2 फरवरी ते चौबारा ऐं चुलिस्तान केनाल मंज़ूर करण वारी जेका फ़ैसिलो हो उनखे बि CCI तरफ़ां वापसि कयो वियो आहे। ओवरऑल इहा सॼी सिंध जे अवाम जी कामयाबी आहे। 14 महीननि खां जेको CCI जो इजलास सिंध हुकूमत जे बार मुतालबे ते न पियो कजे, पर उहो अवामी एहतजाज खां पोइ वफ़ाक़ नेठि मजबूर थी करे इजलास छॾायो, न रुगो इजलास छॾायो पर केनालनि वारो जेको मनसूबो आहे उनखे बि हाली फ़िलहाल गॾियल रज़ामंदीअ ताईं मुलतवी करे छॾियो आहे। त इहा हिकिड़ी सिंध हुकूमत जी सिंध TV नेटवर्क जी सभिनी जी गॾियल कामयाबी आहे ऐं हुकुमराननि खे घुरिजे त सिंध जा जेके मफ़ाद आहिनि, सिंध जा जेके वसीला आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ कनि ऐं जीअं अवाम हे निकितो आहे, अवाम में हिकिड़ी वॾी सुजागी पैदा थी वई आहे सिंध जे हक़नि लाइ। इन करे सिंध जो अवाम सिंध जे हक़नि ते का बि सौदेबाज़ी न कंदो। सिंध TV न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन जो वक़्तु पुॼाणे ते पहुतो। अल्लाह वाहे।